तुंहिंजी तार आजिन खे अदा हिकिड़ी तार असांखे बि लॻल पर असांजी तार आहे कुंडीअ वारी कुंडी लथी कम ख़तम तार उहा लॻायो मुस्तफ़ा करीम सां उहो ताल्लुक़ जोड़ियो जो सॼी दुनिया हिकिड़े पासे थी पई थियण ॾींस मुस्तफ़ा जे दामन मां हथ कोन कढो अहिड़ी मोहब्बत कयो रसूलुल्लाह खोड़ सारियूं ॻाल्हियूं ज़हन में अचनि पियूं मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे मसनवी में फरमाए थो त अॻे ज़माने में माण्हू पैसनि ते विकामंदा हुआ ॾोकड़ ॾेई ग़ुलाम ख़रीद कया वेंदा हुआ फरमाए थो हिकिड़े बादशाह खे ख़्यालु आयो को ग़ुलाम ख़रीद कयां को वापार लाइ मंडीअ में वियो को माण्हू ख़रीद करणु हिकिड़ी औरत उनखे पसंदि अची वई जंहिंखे उनजो मालिक खपाए रहियो हो ख़ूबसूरत हुई हसीन हुई उनखे वञी बादशाह ख़रीद कयो हाणे ख़रीद करे खणी आयो पंहिंजे महल में जीअं जो हा औरत उन बादशाह जे महल में पहुती कुदरत अल्लाह जी पहिरें ॾींहुं हुई बीमार थी पई बादशाह त बादशाह हकीम घुराई डॉक्टर घुराई इलाज थिया उनजे दौर जा मौलवी घुराई टोणा पीणा थिया जादूगर घुराई पर उहा न्याणी चाक थिए ई न पई आख़िर बादशाह मजबूर उनखे दिल ॾेई वेठो हो रात जो परेशानीअ में ख्वाब थो ॾिसे वो चवण वारो चवेसि पियो तुंहिंजे रहियत में फलाणे शहर में हिकिड़ो माण्हू रहे थो हकीम रहे थो उनखे वञी वठी आहे उहो हाज़िक हकीम आहे उन वटि तुंहिंजे हिन ग़ुर्बानीअ जो इलाज आहे सुबुह जो बादशाह माण्हू मोकिलिया अदा फलाणे खे वञी वठी अचो वठी आया नब्ज़ ते हथ रखे उन न्याणीअ जे उन हकीम साहब हथ रखे सोचो त हीअ न्याणी दुनिया जेके मर्ज़ में मुब्तला काने हिन जे दिल में कंहिंजी मोहब्बत रची बसी रही हिन जे दिल में कंहिंजी मोहब्बत आहे उन जे इश्क में हे परेशान आहे पोइ आख़िर उन बादशाह खे चई बादशाह किथां वठी आयो हुई चईंसी फलाणे इलाइक़े में वठी आयो आहियां उन बादशाह खे चई उन इलाइक़े जो ॿियो को माण्हू घुरायो वियो अदा इन इलाइक़े में कहिड़ा कहिड़ा स्टाफ आहिनि उहे स्टाफनि जा नाला वठणु लॻो मिसाल तौर ते मनहड़ो अॼु त मूंखे मोल साहब ॿुधायो त हिते बि को लाड़काणो आहे शुक्र आहे जो उत्तर वारे लाड़काणे खां बची विया आहियो वेझो असांखे लाड़काणो लभी पियो आहे उहो न त चवंदा त हुजे ई नाणो त घुम लाड़काणो हाणे असां पिया बिना नाणे घुमंदासीं ही लाड़काणो मौल साहब वेझो करे असांखे ॾिनो त मुंहिंजा भाइरो जीअं तव्हांजा स्टाफ अदा मनहड़ो सोनहरी फार्म बांधी लाड़काणो ॿिया बि खोड़ ॻोठ हूंदा हकीम साहब उन न्याणीअ जी नब्ज़ ते हथ रखे चई था उन इलाइक़े जा नाला वठंदो वठंदो जॾहिं मनहड़े ते फ़र्ज़ कयो पहुतो त उन न्याणी जी नब्ज़ थोरी तेज़ थी चई बसि हाणे इते बीह मनहड़े ते बीह रहियो हाणे मनहड़े में केरु थो रहे कहिड़ा कहिड़ा चौक मशहूर आहिनि फलाणो चौक हिकिड़े चौक जो नालो जो वरतई त अञा नब्ज़ तेज़ थी वई कि हाणे वरी इते बीह इन चौक ते जेके माण्हू रहनि था उन्हनि जा नाला वठ फलाणो माण्हू हिकिड़े माण्हू जो नालो जो वरतई अञा न्याणी जी नब्ज़ तेज़ थी वई अदा हाणे इते बीह इन माण्हू जा के पुट बि हूंदा उन्हनि जा नाला वठ फलाणो पुट हिकिड़े जो नालो जो वरतई त न्याणी दाह करे टपो ॾियो थी वेही रही बादशाह खे जी बादशाह तुंहिंजे हिन बानी जो इलाज लभी वियो इन नौजवान सां हिन खे मोहब्बत हुई हिन सां हिन जो दिल जो कनेक्शन हो दिल जो लगाव हो हिन खे वठी आहे इहो तुंहिंजे हिन जे साम्हूं हूंदो हीअ चङी भली हूंदी मुंहिंजा भाइरो रूमी रहमतुल्लाह अलैह इहा ॻाल्हि करे हाणे मिसाल थो ॾे अदा के दुनिया जा तालिब हूंदा के माल जा तालिब हूंदा के सियासत जा तालिब हूंदा के प्रॉपर्टी जा तालिब हूंदा के तशहीर जा तालिब हूंदा तव्हां सभिनी खे छॾे ॾियो कंहिंजी नब्ज़ जुरंदी पैसनि सां कंहिंजी नब्ज़ जुरंदी बनीअ सां कंहिंजी नब्ज़ जुरंदी कंहिं ॿी शइ सां अव्हांजी ताल्लुक़ हुजे मदीने वारे सां पोइ सिर्फ़ु मदीने वारो डायरेक्ट मेन शइ आहे पोइ जेके शयूं मदीने वारे सां सलाहियल हूंदियूं सहाबी जो ज़िक्र थिए तॾहिं बि तुंहिंजी दिलि मचलजी वञे महबूब जे बिजड़नि जो ज़िक्र थिए तॾहिं बि तुंहिंजे दिलि में इश्क अची वञे महबूब जे
अज़वाज मुतहरात जो ज़िक्र अचे तॾहिं बि तुंहिंजो ईमान ताज़ो थी वञे वरी जॾहिं औलिया अल्लाह जो ज़िक्र अचे तॾहिं बि तुंहिंजो ईमान ताज़ो थी वञे पर जॾहिं ख़ासि महबूब सुभाणे जो ज़िक्र अचे त पोइ त छा सुभान अल्लाह वाह वाह थी वञे सो मुंहिंजा भाइरो असांखे मुस्तफ़ा करीम सां उहो ताल्लुक़ जोड़नो आहे जो जंहिं जंहिं शइ जो नबी पाक सां ताल्लुक़ आहे उन जो ज़िक्र थिए त असांजे दिलि में नबी जो इश्क पैदा थी वञे ऐं इहा दुआ अल्लाह जी ज़ात खां घुरो कहिड़ी इश्क नबी मेरे दिल में भी समा जाना वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह इश्क नबी मेरे दिल में भी समा जाना मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना केड़ो इश्क फरमाए थे जो रंग के रोमी और जामी पे चढ़ाया था जामी पे चढ़ाया था उस रंग की कुछ रंगत मुझ पे भी चढ़ा जाना मुंहिंजा भाइरो नबी साईं जी मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुधो त औलिया अल्लाह खां ॿुधो मुस्तफ़ा करीम जो इश्क जा किस्सा ॿुधो त औलिया अल्लाह खां ॿुधो अल्लामा अब्दुर रहमान जामी रहमतुल्लाह अलैह जॾहिं हज ते वियो आहे बैतुल्लाह जो हज करे हाणे हुज़ूर जे बारगाह में हाज़िरी ॾियण लाइ अचे पियो